नाज़रीन हेडलाइंस मांखे अपडेट कंदा हलूं। जाम शोरो मां शागिर्दाणी नौशीन काज़मी निमरता कुमारी के कपड़न मां हिक ही मर्द जा जुज़ा मिलण जो इंकशाफ थियो आहे। ख़बर सां शेयर पे कयूं। जाम शोरो मां शागिर्दाणी नौशीन काज़मी ऐं निमरता कुमारी के कपड़न मां हिक ही मर्द जा जुज़ा मिलण जो इंकशाफ थियो आहे। लम्स पारां शागिर्दाणी नौशीन काज़मी जी DNA रिपोर्ट जारी कई वई आहे। नौशीन काज़मी के कपड़न मां मिलियल जुज़ा साॻिया ई आहिनि जेके निमरता कुमारी के कपड़न मां मिलियल हुआ। तफ़सील मालूम हूंदासीं जाम शोरो मां अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज में मुबैना अपघात कंदड़ शागिर्दाणी डॉक्टर नौशीन शाह की DNA रिपोर्ट जारी कई वई है। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो की फॉरेंसिक मॉलिक्यूलर लेबोरेटरी में रात जो देर से जारी कर DNA रिपोर्ट में डॉक्टर नौशीन शाह और डॉक्टर निमरता चंदानी के जिस्म और कपड़न में मिलियल जुज़ा एक जड़ा हुजण जो इंकशाफ थियो है। जारी कर रिपोर्ट के पैरा नंबर 2 में जरूरी नोट हणी जणायो वियो आहे त कयल तहकीक दौरान नौशीन और निमरता के जिस्म और कपड़न में जुज़ा एक ही मर्द जा आहिनि। फॉरेंसिक मॉलिक्यूलर लेबोरेटरी के चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अकबर कादी सुदो चईं शोबन के माहिर डॉक्टरन की सही से जारी कयल रिपोर्ट में जणायो वियो आहे त निमरता धी लालदास महर चंदानी जिया नौशीन धी हिदायत अली शाह जुदन के महफूज़ कयो वियो आहे, जिन मां वधीक तकास कई वेंदी। इहो भी जणायो वियो आहे त गर्भ शास्त्र के मर्दमले जा रक्त ऐं DNA जा जेके जुज़ा आहिनि उहे मुहैया कया विया त केस के जल्द हल करण में आसानी थी वेंदी। मां इहो भी ॿुधाईंदो हलां त जारी कयल पूरी रिपोर्ट में किथे भी तारीख़ नाहे लॻल, नई थियल वाक़े जे तारीख़नि ऐं हंधनि जो ज़िक्र कयो वियो आहे। जी महिरबानी अपडेट करण लाइ।